मीरपुर खास में पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट के सॾ ते मीरपुर खास यूनियन ऑफ जर्नलिस्ट और मीरपुर खास प्रेस क्लब तरफा स्टेट लाइफ चौक का प्रेस क्लब ताईं रैली कढी वई और 2 कलाकनि ताईं MA जना रोड ते धरणो हयो वियो, जंहिंमें सहाफ़िन सां गॾु MQM पाकिस्तान, SUP अवामी तहरीक, क़ौमी अवामी तहरीक, PTI डिस्ट्रिक्ट बार समेत इरीगेशन वर्कर्स यूनियन, पेटेलिफ, गस्टा और आपका जे मकामी अगवाननि भी शिरकत कई। उन मौके ते खिताब कंदे शाहिद खासकेली, नज़ीर पंवर, फरहान मिनहाज, मजीद बुग्यो, गफ़ार नारेजो, मौलाना हफीज़ुल रहमान फैज़, मौलाना सैयद मोहम्मद शुजा नकवी, वाजिद लिगारी, मंजूर मेमन, अजीज़ुल्लाह पंवर, मज़हर अब्बासी, मुमताज़ जरवार, आज़म हज़ारवी, गुलहसन लाशारी ऐं ॿियनि चयो त शहीद जान मोहम्मद जो क़त्ल सहाफ़त ते हिकु वॾो वार आहे। हिन क़त्ल में रुगो गोलियूं हलाईंदड़ शरीक न आहिनि, पर हिन क़त्ल में मुलविस उहो माइंड सेट भी शामिल आहे जेको हक़ ऐं सच जी ॻाल्हि ॿुधण लाइ बि तयारु न आहे। हिननि चयो त हैरत उन ॻाल्हि जी आहे त जान मोहम्मद खे शहीद करण बैदि ॾोहारी कचे में जश्न मल्हाईंदा रहिया, पर पुलिस उन्हनि ॾोहारियुनि खे गिरफ़्तार न करे सघी। हिननि चयो त सिंध जे उतरनि इलाइक़नि में धाड़ेलनि, फ़ौरन ऐं संदन सरपरस्त सरदारनि जो राज आहे, जिते संदन पोल पधरा कंदड़ सहाफ़िन खे पेशेवारियूं ख़िदमतूं सर अंजाम ॾियण ते शहीद कयो वञे थो। हिननि चयो त पाकिस्तान अॻी सहाफ़िन जे हवाले सां ख़तरनाक मुल्क में शामिल हो। हाणे हिन मुल्क अंदरि सहाफ़त लाइ अञा मुश्किलातूं वधी रहियूं आहिनि, जिन खे रोकण जी हुकूमतनि तरफ़ां का बि कोशिश न पई कई वञे। हिननि चिताव ॾिनो त शहीद जान मोहम्मद जा क़ातिल गिरफ़्तार थियण ताईं एहतजाजी तहरीक जारी रहंदी। कैमरामैन टीम सां गॾु मोहब्बत अली कपरी, सिंधु TV, मीरपुर खास।